ताज़ी ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। वगड़ खां वगड़ भरिसां अणसुञातल शख़्स जो लाश हथायो आहे। ॻोठ थरडी हाशम में वाटर सप्लाई भरिसां लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला कयो, जंहिं बैदि पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। वगड़ भरिसां अणसुञातल शख़्स जो लाश हथायो आहे। ॻोठ थरडी हाशम में वाटर सप्लाई भरिसां लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बैदि पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां वगड़ खां शेयर कंदालूं। वगड़ भरिसां अणसुञातल शख़्स जो लाश हथायो आहे। ॻोठ थरडी हाशम में वाटर सप्लाई भरिसां लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला ॾिनो। सुञाणप न थियण करे लाश सर्द खाने मुंतकिल कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी वगड़ जो रिपोर्टर अब्दुल सत्तार मुगेरी असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल सत्तार, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो हलां त वगड़ भरिसां ॻोठ थरडी हाशिम जे ॻोठ ॿाहिरां क़ाइम वाटर सप्लाई भरिसां नामालूम अॼु शख़्स जो लाश हथायो आहे। ज़री ज़मीन ते वियल ॻोठड़नि लाश खे ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बैदि वगड़ पुलिस पहुची लाश पंहिंजे तहसील में वठी छॾियो। हथायल नामालूम अढड़ो शख़्स जो लाश सरकारी अस्पताल वगड़ पहुचायो वियो, जेका आहे उहा न थी सघी आहे। थाने में रखियो वियो आहे। पुलिस पारां जांच भी शुरू कई वई आहे। अस्पताल अमले ॿुधायो त हथायल लाश जे जिस्म ते कंहिं बि क़िस्म जो को बि तशद्दुद जो निशान मौजूद न आहे। वधीक जेका आहे उहा पोस्टमार्टम रिपोर्ट खां बाद में जेका ख़बर पवंदी त आया जेको हिन शख़्स जो मौत कीअं वाक़ई थियो आहे। ऐं मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके ज़री ज़मीन ते जेके माण्हू हुया उहे वञी रहिया हुया त हिन तीरसन जो लाश ॾिसी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।